मुंहिंजा प्यारा दोस्तो अस्सलाम वालेकुम। आउं कहेड़ा डेवलपमेंट प्रोग्राम जे प्लेटफॉर्म तां ॻाल्हायां थो ऐं मुंहिंजो नालो मियां गदा हुसैन आहे। त जीअं त असांजे ज़हन में कुझु दोस्तनि सां मिली करे इहो हिकिड़ो डेवलपमेंट जो प्रोग्राम जो जेको आहे सो खाको जाॻियो आहे, उहो ॾिसी करे त दुनिया में छा थो थिए ऐं असां छा था कयूं ऐं असां किथे था वञूं, असां किथे वञी पहुता आहियूं। ऐं उन जे करे असां हिकिड़ो पेज बि ठाहियो, जेको पेज जेको आहे सो असां लिकी करे कोन ठाहियोसीं ऐं जेको आहे सो सभिनी दोस्तनि खे दावत ॾिनी। उन्हनि में इलाही दोस्तनि जेको आहे कंट्रीब्यूशन कई आहे ऐं तमामु सुठो जेको आहे सो मोट मिली आहे, जंहिंमें असांजा इंजीनियर्स, डॉक्टर्स, इंटेलेक्चुअल्स, आम माण्हू ऐं जंहिंमें जेको आहे सो दर्जी, धोबी, खटरी, ॾखण ऐं अहिड़नि माण्हुनि बि जेको आहे सो हुन में शिरकत कई आहे। पर कुझु माण्हू तनक़ीद बि कंदा आहिनि ऐं हली रही आहे तनक़ीद। सो असांखे उनखे तनक़ीद खे न ॾिसणो, चाहे त जेकॾहिं मक़सदु नेक हुजे ऐं सचाई हुजे त इनशा अल्लाह जेको आहे सो जेके साम्हूं शोलियूं ईंदियूं आहिनि उन्हनि खे न ॾिसबो आहे ऐं शोलियुनि खां पार थी करे जेको आहे सो भरियल असांजो हिकिड़ो इहो आइडिया आहे। ऐं असां जेको आहे घणो ई रुना आहियूं, घणो ई जेको आहे मारूं कयो आहे, घणो ई मारूं ग़रीब, अवाम, मिसकीन, यतीम, उन्हनि जे नाले ते असां जेको आहे सो केतिरी शाइरी बि कई आहे, त केतिरा भॻा बि आहियूं, त केतिरा जेको आहे सो माण्हुनि जे जेको आहे सो उन ते सोचुनि ते पहिरा बि ॾिना आहिनि। ऐं असां वटि छा थींदो आहे त जेको आहे सो इलेक्शन्स में जेके आहिनि से वॾेरो ईंदो आहे, कंहिं वॾेरे खे अचे जेको आहे हिकु ॿ नौकिरी आश कंदो आहे ऐं उहो वरी उन नौकिरी कंहिं अहिड़े माण्हू खे ॾींदो आहे जेको कंहिं उन शहर जो जेको आहे कुझु उन ॻोठ जो या उन तरह जो या उन पाड़े जो वॾो हूंदो आहे, इन सां उनखे वोट मिली वेंदा आहिनि। ऐं हू वरी जेको आहे सो कसम क़ुरान खणी जेको आहे उन्हनि ॾे वेंदो आहे। सो असां हिकिड़ी जेको आहे सो तब्दीली था आणियूं, त असां था चऊं त असां पंहिंजे पाण खे बणायूं। असां जेको आहे सो कंहिंजे हथ ॾे न ॾिसूं। We should not be beggars, but we should be creators, and we should try to get ourselves. हाणे घणो ई ॾिठोसीं, घणो ई जेको आहे सो MNAs, MPAs, गवर्नमेंट हे हो, त हाणे अचो त पंहिंजे पाण पेरनि ते बीहूं। जेके दोस्त तनक़ीद कनि था उन्हनि जो उहे बि जाइज़ ऐं सही तनक़ीद कनि था, छो जो एतिरा अनासर केतिरा ई आहिनि जिन मुआशरे खे धोखो ॾिनो आहे ऐं उन्हनि, पर असांजो ही फस्ट टाइम आहे ऐं जेको आहे सो तक़रीबन इहा सोच मुंहिंजी जेका आहे तक़रीबन 7 सालनि खां वठी हुई। ऐं हींअर अलाह पाक जेको आहे सो मौक़ो ॾिनो आहे जो हिकिड़ो फेसबुक ऐं सोशल मीडिया अची वियो, जंहिंजे करे पंहिंजो माण्हुनि खे असां कन्वे कयो आहे। जीअं फेसबुक जे करे ॾिसो त सिंध विज़न ठही वियो ऐं उन्हनि में केतिरी तब्दीली अची वई आहे। त असां जेको नेक मक़सदु खणी अॻिते हलंदासीं, मूंसां गॾु इलाही जेके आहिनि से बहितरीनु माण्हू गॾु आहिनि। उन में थी सघे थो इहो जेको असांजो मक़सदु आहे उन में असांजो भाउ बि असां सां मुतफ़िक़ न हुजे, मुंहिंजो सौटु, मुंहिंजो भाणेजो, मुंहिंजो या केर बि, पर जेकॾहिं असां कंहिंखे ॾिसंदासीं त अॻिते हली न सघंदासीं ऐं असां जेको आहे कड़ो कड़े सां मिलाए हिकिड़ो ज़ंजीर बणिजी, सॼो हिकिड़ो ज़ंजीर बणिजी ज़ात पात जे फ़र्क़ु ऐं मतभेद जे फ़र्क़ु खां आज़ादु थी करे असां जेको आहे हिकिड़ो कमु करणु था चाहियूं। ऐं इनशा अल्लाह मां अचां थो ऐं वी विल ट्राई टू मेक अवर प्रोग्राम प्रैक्टिकल। इनशा अल्लाह जल्दी में जेको आहे सो तव्हां उन प्रोग्राम ते जेको आहे सो अमल कंदे ॾिसंदव
ऐं चवंदा आहिनि त चैरिटी बिगिन्स फ्रॉम होम. सो उहा असां जेको आहे सो पंहिंजे पाण खां शुरू कंदासीं. ऐं जेको आहे असांजो मक़सदु रेडियूं या ॿियो कुझु कोन्हे को. शायदि सोशल मीडिया जेको आहे असांजो हिकिड़ो अहिड़ो प्लेटफॉर्म आहे जंहिं ते असां जेको आहे हिकिड़ो मुस्बत कमु कयो. बाक़ी हाणे पाण में मां ॾिठियूं आहिनि, मां त कॾहिं कंहिंखे गारियूं बि न ॾिनियूं आहिनि. असां त हिते गारियूं बि था ॿुधूं. हिकिड़े त जेको आहे मूंखे अलाए छा छा लिखियो आहे, ऐं लॻे थो त आहे बि मुंहिंजे चाहण वारो, पर जेको आहे सो हमरा जेको आहे सो मारे छॾियो अथई, अंदरि अधु करे छॾियो अथई. जॾहिं त असां जेको आहे सो अलाह पनाह जे न कंहिंखां टको वरितो आहे, न पाई वरिती आहे, न छा. उहो मरहूम असांजो हुयो लड़ीअ जो कादन हुजणु, सो मुशन वारो हूंदो तमामु. सो असांजो जेको आहे सो कुड़मी हुयो बशीर पंजाबी. सो अदा मूंखे चयो त वञ बाबा उहो पंजाबी जेको आहे सो पुलिस वठी आई आहे, त जेको तुंहिंजो हुते सुञाणण वारो आहे पुलिस वारो, तूं वञ. गंबट जो मां वियुमि त हुते जेको आहे सो कादन वेठो हुजे. कादन मूंखे चयो ईअं चई, मिया सफ़ा चढ़ी वियो. हुनखे कहिड़ी ख़बर त हिनखे कहिड़ी ख़बर, मूंखे त का ख़बर ई न. चई मिया करण वारा बि तव्हां, वरी जेको छॾाइण वारा बि तव्हां. त मां जेको आहे सो चयोमांसि चाचा कादन छा थो चए, मूंखे कहिड़ी ख़बर. हे त मूंखे अदा मोकिलियो आहे, मां हे मुंहिंजो दोस्त आहे तंहिंजे करे आयो आहियां, न त मूंखे कहिड़ी ख़बर ॿधाइण जी ऐं हिननि जी. सो इहे ॻाल्हियूं थींदियूं रहंदियूं आहिनि. ऐं इनशा अल्लाह जेको आहे सो बी पॉज़िटिव. एवरीथिंग विल बी पॉसिबल इफ वी आर ऑन अ गुड पाथ. सचाईअ जे रस्ते ते, सच जे रस्ते ते, ऐं ईमानदारीअ जे रस्ते ते, ऐं नेक तमन्ना जे रस्ते ते, इंसानियत जी ख़िदमत जे लाइ. ऐं सिंधी उजण कलेरी मेमण शेख इन जी मतभेद खां सवाइ पहिरियों असां इंसान थियूं, पोइ असां जेको आहे सो उजण बि आहियूं, मेमण बि आहियूं, सैद बि आहियूं, शेख बि आहियूं, त हर चीज़ आहियूं. बाक़ी छो जो अलाह पाक बि ईअं ई थो फरमाए त तव्हां में बहितरीनु इंसानु उहो आहे जेको मुतक़ी आहे. असांजे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो आख़िरी ख़ुतबो बि इन ते ई मुनसर आहे त जेको आहे सो कंहिं बि अरबीअ खे अजमीअ ते या अछे खे कारे ते का बि फ़ोक़ियत न आहे. तव्हां में बहितरीनु इंसानु उहो आहे जेको मुतक़ी आहे, परहेज़गार आहे. सो जंहिंमें अलाह जो ख़ौफ़ हूंदो, जंहिंमें जेको आहे सो उनजी मोहबत हूंदी, त इंसाननि सां मोहबत हूंदी आहे, इंसानु थियणु चाहींदो त उहो इंसानु थींदो. बाक़ी जे न त पोइ असां जेको आहे हिक ॿिए जा कीड़ा वेठा कढंदासीं. ऐं कीड़ा अॼुकल्ह इहो सवलो थी वियो आहे कमु. बाबा मां तोखे गाह ॾिनी, हुन मूंखे वरायो, वठां जेको आहे लाहे बाबा जेको आहे हिक ॿिए खे सुञाणियूं कोन त गारियूं शुरू. पर मूंखे कंहिं इलाही ॾिनियूं आहिनि, ॿियनि बि अॻ में गारियूं ॾिनियूं आहिनि. कुझु महीना अॻु खोड़नि में मसाइलो शुरू थियो, मां हुन ते कमेंट कयो, हुन ते जेको आहे सो मूंखे ख़बर न हुई त हुननि जेको आहे सो गारियूं लिखी मोकिलियूं. मां हालांकि उहे जेके आहिनि छोकिरा असांजे हथनि में वॾा थिया आहिनि, ऐं असां सां जेको आहे सो हुननि जो तमामु घणो हो आहे गहरो रिश्तो, गहरो जेको तालुक़. पर दरगुज़र कयोसीं. मूंखे कुझु माण्हुनि चयो तूं वरी जेको आहे एॾो वेही जेको आहे छा इहो कमेंट कया आहिनि हे, त मां चयो मूंखे कहिड़ी ख़बर, जेको रवाजु हले पियो मां चयो अरे हीअ त जेको आहे सो ख़राबु ॻाल्हि आहे. सो इन जे करे अलाह करे इनशा अल्लाह हीअ असां जेको आहे सो प्रोग्राम मां शुरू कंदासीं, ईंदासीं, पंहिंजी हिकिड़ी बॉडी ठाहींदासीं, पंहिंजो हिकिड़ी तनज़ीम ठाहींदासीं, ऐं जेको आहे सो अॻिते हलंदासीं. अलाह हाफ़िज़. सदाईं गॾु.